अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा जो किचन। फ्रेंड्स, मायरा जो किचन में अॼु असां तव्हांजे लाइ खणी आया आहियूं मज़ेदार बेसण जे लॾुनि जी रेसिपी। बेसण जा लॾूं ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियों हिकु कढ़ाई खई आहे ऐं हाणे असां विझूं था घी अधु कप। घी जीअं थोरो सो पिघलियो आहे त हाणे विझूं था बेसण 2.5 कप। ऐं हाणे असां बेसण खे तक़रीबन 18 खां 20 मिनट्स ताईं हल्की बाहि ते भुञंदासीं। जी फ्रेंड्स, असां तक़रीबन 18 खां 20 मिनट्स ताईं बेसण खे हल्की बाहि ते पचायो आहे। हाणे विझूं था पाणी तक़रीबन 2 टेबल स्पून। पाणी विझी चङी तरह सां मिक्स कंदासीं। ऐं हाणे पाउडर शुगर विझूं था 1 कप। पिसियल खंड विझी हिकु दफ़ो ॿीहर चङी तरह सां मिक्स कंदासीं। ऐं हाणे विझूं था कुटियल मेलन सीड्स ऐं पिस्ता 1/4 कप। ही ड्राई फ्रूट विझी चङी तरह सां मिक्स कयूं था ऐं हाणे असां चुल्हो बंदि करे छॾींदासीं। चुल्हो असां बंदि करे छॾियो आहे ऐं हाणे हथनि जी मदद सां बेसण जा बॉल्स ठाहींदासीं। जी फ्रेंड्स, असांजा बेसण जा लॾूं तयार थी चुका आहिनि ऐं सर्विंग जे लाइ बिल्कुलु रेडी आहिनि। उमेदु कयूं था तव्हांखे असांजी हीअ रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। हीअ रेसिपी ज़रूरु ट्राई कजो ऐं असांखे पंहिंजो फीडबैक ॾिजो ऐं असांजी वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। तव्हां सां इंशाअल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।